सिंधु माथिरी जे सभ्यता ते तहक़ीक़ जे हवाले सां अॼु पाण 5000 साल पुराणे वापारी मर्कज़ ते ॻाल्हाईंदासीं, जितां अॼु खां 5000 साल अॻु सिंधु सभ्यता जा वारस ॿियनि मुल्कनि सां, ॿियनि तहज़ीबुनि सां वापार कंदा हुआ। ॻाढ़ो भड़ो सिंधु सभ्यता जे शहरी तमदन जो हिकु अहम माॻ आहे। अॼु खां के 5000 साल अॻु में हीउ हिकु मशहूर वापारी मर्कज़ हुयो ऐं हितां माल न सिर्फ़ सिंधु सभ्यता जे ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदो हो, पर हितां सामुंडी ॿेड़ा माल सां भरिजी इराक़ ऐं मिस्र लाइ रवाना थींदा हुआ। हीउ शहर उन वापारी रस्ते ते हुयो जंहिं तां हड़ापा, मुहन जे दड़े ऐं मंडेगिक जा वापारी पंहिंजो माल खणी लोथल, रंगपुर ऐं सोमनाथ समेत कच्छ ऐं काठियावाड़ जे ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदा हुआ। हीउ शहर न सिर्फ़ बहरी पर बरी लिहाज़ खां बि वापार जे उरूज ते हुयो। बरी लिहाज़ खां इन करे जो बलोचिस्तान वारे तरफ़ खां ईंदड़ वणजार की वाट जेका मंशूर ढंढ जे भरिसां लंघंदी हुई, इहा पिणु ॻाढ़े भड़े वटां गुज़री लोथल तरफ़ वेंदी हुई ऐं ॿियो बरी रस्तो ड्रिब ॾेथड़ी, कोट ॾिजी ऐं चाहूं जे दड़े खां थींदो हिते पहुचंदो हुयो। बहरी लिहाज़ खां हाकड़ो दरिया ॻाढ़े भड़े खां कुझु पंध ते वहंदो हुयो, जंहिंजे रस्ते ते कालीबंगन, आलमगीरपुर, हड़ापा ऐं रहमान गढ़ी जा वापारी ॿेड़ियुनि में सफ़र करे हिते पहुचंदा हुआ ऐं पोइ समुंड रस्ते ॿाहिरि वेंदा हुआ। ॻाढ़े भड़े जा आसार थरपारकर ज़िले जे मिठी तालके में आहिनि, जंहिंजी खोटराई पाकिस्तान जे क़दीम आसारनि वारे माहिर मोहम्मद शरीफ़ 1972 में कराई। हिन क़दीम शहर जा आसार 5 खां 6 एकड़नि जे वसी एराज़ीअ ते पखिड़ियल आहिनि ऐं दड़े जी समुंड जे सतह खां ऊचाई 25 फुट खनि मथे आहे। हीउ भड़ो ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकु हिसो मैदान में अॻिते निकितल पेट ते आहे ऐं ॿियो हिसो उन ई मैदान में फरलांग खनि कपर खां अंदरि बीठल आहे। हिन भड़े में हिकु कोट जा आसार मिलिया आहिनि, जंहिं बाबति माहिर चवनि था त इहो पोइ जे ज़माने सां वास्तो रखे थो, पर कोट में पखिड़ियल ठेकराट उन राय खे शक में तब्दील करे थो, छो जो कोट वटां मिलियल थांवनि जा पुर्ज़ा ऐं ठिकरियूं सिंधु सभ्यता जे मिलियल वाक़ियात सां तालुक़ रखनि थियूं। ॻाढ़े भड़े मां मिलियल ठिकर जा थांव हूबहू उन्हनि थांवनि सां मुशाबत रखनि था जेकी हिन खां अॻु सिंध जे ओलाहे हिसे जे शहरी तमदन जे बस्तियुनि मां मिली चुका आहिनि। उन करे हिन माॻ तां मिलियल कोट सिंधु सभ्यता जे वारसनि जी महिनत ऐं जिदोजहद जो नतीजो आहे। ॻाढ़े भड़े जो मथाशरो सॼो ठिकरनि जी भोर ऐं पकल मिटी जी दज़ सां ॻाढ़ो लॻो पियो आहे, जंहिंमां हितां जे रहवासियुनि जे ठिकर जे थांव ठाहिण ऐं पकियुनि सिरुनि सां घरनि जोड़ण जी महारत ऐं कारीगरी जो पुख़्तो ऐं चिट सबूत मिले थो। हिन क़दीम आसार मां वाक़ियाती खोजना कंदड़ माहिरनि खे टुंगर थांवनि जी घणाई, ठिकर जा कंगण, चकमकी पहण जा धार वारा औज़ार, ट्रामे जे कांटनि जा टोटा तोड़े ॻरियल
पर अणसूधियल धातु जा नंढा नंढा ॻंढा पिण हथाया आहिनि। ॻाढ़े भड़े जे आसपास में को बि अहिड़ो हंधु न मिलियो आहे जितां चकमकी पहण हिते ईंदो हुजे। उन करे चकमकी पहण ज़रूरु रोहिड़ीअ मां कोटडीजी जा बाशिंदा हिते आणींदा हूंदा, या वरी कालीबंगन, हड़ापा, श्रीकोला जा ईंदड़ मुसाफ़िर जेकी रोहिड़ीअ रस्ते हेॾां ईंदा हूंदा, उन्हनि इहे चकमकी पहण जा औज़ार हिते आंदा हूंदा। छो जो चकमकी पहण मिलण जो वेझे में वेझो हंधु रोहिड़ीअ वारा ई टकर आहिनि। ॻाढ़े भड़े जा रहवासी जेके न सिर्फ़ु टिकर जा उम्दा थांव ठाहींदा हुआ ऐं पत्थर जे औज़ारनि खे इस्तेमाल में आणींदा हुआ, पर उन सां गॾु धातु ॻारे उन्हनि मां पिण धात जा औज़ार ठाहींदा हुआ। हू पंहिंजे थांवनि ते मुंहनि जे दड़े जे रहवासियुनि वांगुरु चित्रसाली कंदा हुआ ऐं अजीब क़िस्म जे चित्रनि ऐं गुलनि सां उन्हनि खे ख़ूबसूरती बख़्शींदा हुआ। हू लतीफ़ फ़न सां ख़ासि ज़ोर रखंदा हुआ। हू थांवनि ते वण टिण नक्श कंदा हुआ ऐं उन्हनि में वधीक दिलचस्पी पैदा करण लाइ थांवनि खे रंगीन पिणु कंदा हुआ। इन ॻाल्हि जी तस्दीक ॻाढ़े भड़े तां मिलियल इहे चित्रसाली वारा थांव ऐं ठिकरियूं आहिनि जिन ते मुख़्तलिफ़ शिकिलियूं ठहियल आहिनि। संदन थांवनि जो रंग घाटो ख़ाकी आहे ऐं उकरियल वणनि में थांवनि ते उकरियल वणनि में ख़ासि वण खजीअ जो आहे। मथे क़िस्म जा थांव भर वारे उपॿेट तां बि मिलिया आहिनि। हिन भड़े मां मिलियल बाक़ियात सिंधु माथिरी जे मुआशरत ऐं तमदुन ते ख़ासो मवाद मुहैया करे ॾिए थी। हिन बाग़ जी वधीक खोटराई कराइण जी ज़रूरत आहे। महिरबानी।